वाक़े अपडेट कंदा हलूं। कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग 322 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, वाक़े अपडेट कंदा हलूं। कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग 225 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 322 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि खे पंहिंजे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। हिकु दफ़ो ॿीहर अवां ताईं ख़बर पहुचाईंदा हलूं त कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 322 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां हाकिम खासकेली खान। जी हाकिम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी जेको 322 थी वियो आहे। सिहत खाते मूजिबि 1125 माण्हुनि जा कोरोना वायरस जा जुज़ा जेके आहे उहे लेबोरेटरी ॾांहुं उमाणिया विया आहे, जिन में 25 ॼणनि जी रिपोर्ट जेकी आहे उहा पॉज़िटिव आई आहे, जंहिं बाद अंग वधी जेको आहे उहो 322 थी वियो आहे। जेके बि कोरोना मुतासिर वायरस जा जेके मुतासिर आहिनि सभिनी खे जेको आहे त घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। जी, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।